अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची साईं जीएम सैयद ऐं शहीद मुश्ताक अहमद ख़ासकली जे जनम ॾींहं जो केक जस्कम हाउस दाबेची में काटे करे मशाल बरदर रैली कढी वई। इन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, वाइस चेयरमैन सरवर ख़ुश्क निज़ाम जोखियो साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त 17 जनवरी ते साईं जीएम सैयद जी सालगिरह सन में मल्हाई वेंदी, जंहिंमें लखे धरती धणी शिरकत कंदा। वधीक ॿुधायो त असीं जीएम सैयद ऐं बाबा बशीर ख़ान कुरैशी जे नक्शे कदम ते हलंदे पंहिंजी धरती धणीअ जी मालिकी करे रहिया आहियूं। स्टील मिल जे पोरियतनि सां ज़्यादतियूं बंदि करे उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। ॿी सूरत में पोरियत सां गॾु हर माज़ ते गॾु हूंदासीं। इन मौक़े ते डॉक्टर अब्दुल करीम बलोच, सांवल समूह ऐं ॿिया मौजूदु हुआ। सभु गॾु थी सिंध में हिकु ई नारो हणो त सिंध घुरे थी आज़ादी। उन हवाले सां त जीअं हर कंहिं माण्हूअ खे पंहिंजी आज़ादी हुजे, पंहिंजी धरतीअ ते ख़ुशहाल हुजे, उनजो हक़ हुजनि उते। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।